रही मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। अज पाण उन धरती ते हलूं था जंहिं धरती ते मुफ़क्कर आज़म रहबर सिंध साईं जीएम सैद जनम वरितो। रहबर सिंध मुंहिंजे लाइ काबो ऐं क़िबलो आहे जंहिं पंहिंजी सॼी ॼमार वतन ऐं धरती सिंधी क़ौम लाइ पंहिंजी सॼी ॼमार तर्क करे छॾी। जंहिं पंहिंजे कलम जी ताक़त सां कलम जी नोक सां सिंध वतन सिंधी क़ौम जी वजूद जी ॻाल्हि कई, वजूद जे बका लाइ लिखियो। जंहिं उन कलम जे पोरे खे पाण पढ़ी करे जंहिंजे फ़िक्र ऐं नज़रे ते पाण अॼु बीठा आहियूं हिन ॾुख ऐं सुख में तकलीफ़ुनि में पाण हर साल वतन ऐं धरती सन जे शहर में हाज़िरी भरण हलंदा आहियूं। सैयद त सिंध में ॿिया बि हज़ारे आहिनि पर मां सम्झां थो जीएम सैद जहिड़ो सैयद ॿियो अहिड़ो को शख़्स वतन ऐं सिंध धरती ते को जनम कान वठंदो। रहबर सिंध साईं जीएम सैद उहा शख़्सियत आहे जंहिं शख़्सियत ते असां पंहिंजी सॼी ज़िंदगी लिखूं बि शायदि ओतिरो न लिखी सघंदासीं। हुनजो हिकु वॾो किरदारु आहे, हुनजो पाक साफ़ किरदारु आहे। हुनजे हिन कपिड़े जे दामन ते बि असां का शइ लिखी नथा सघूं। हुनजे कपिड़े जो दामन बि एॾो साफ़ हुयो। मौलवी साहिब हुननि जे लाइ चवंदा हुया त ही काफ़िर आहे, पर मां सम्झां थो तारीख़ ऐं कुझु अहिड़ा आलिम लिखनि था त रहबर सिंध साईं जीएम सैद उहो शख़्स हुयो जंहिं निमाज़ जेकी पढ़ंदो हुयो, तहज्जुद जेकी निमाज़ पढ़ंदा आहिनि, जेकी राति जो देरि सां हुन कॾहिं पंहिंजी ज़िंदगी में उहा बि कान गुसाई हुई। उहो आख़िर में उहो पंहिंजी निमाज़ पढ़ंदो हुयो ऐं हुन सॼी ज़िंदगी पंहिंजो सजदो बि पूरो कयो, पंहिंजे रब खे बि राज़ी कयो। पर वतन सिंध पंहिंजी सिंधी क़ौम लाइ हुन एतिरो कुझु लिखी वियो आहे जंहिंजे करे अॼु असांजी वजूद जी सुञाणप पूरी दुनिया जे अंदरि रहबर सिंध साईं जीएम सैद जे कलम जे पोरे सां सुञाती थी वञे। रहबर सिंध साईं जीएम सैद लतीफ़ सरकार जे ज़िंदगी ते जॾहिं लिखियो, रहबर सिंध साईं जीएम सैद लतीफ़ जी ज़िंदगी ते जॾहिं लिखियो, किताब जो नालो आहे पैगाम लतीफ़। मां सम्झां थो पैगाम लतीफ़ तव्हां नौजवान जेकॾहिं पढ़ंदो यकीनन सम्झंदो त असांजा रूहानी मुर्शिद इहे ॿई मुर्शिद आहिनि जंहिंजे करे असांजो अॼु वजूद सॼी दुनिया में सुञातो थो वञे। लतीफ़ सरकार क़ौमी शाइर हुयो जंहिंजी सुञाणप रहबर सिंध साईं जीएम सैद पंहिंजे कलम जे पोरे सां कराई। सॼी दुनिया जे काइनात जे अंदरि इंटरनेशनल मुल्कनि जे अंदरि पैगाम लतीफ़ जॾहिं पढ़ियो वियो, जॾहिं पैगाम लतीफ़ जो तर्जुमो करे इंग्लिश में अरबी में केतिरे ई दुनिया जे ॿोलियुनि में जेको तर्जुमो करे उहो उन मुल्कनि में किताब छपरायो वियो। रहबर सिंध साईं जीएम सैद जॾहिं लतीफ़ सरकार जी ज़िंदगी ते लिखियो आहे ऐं मां सम्झां थो मुकमल आऊं बि जेको पैगाम लतीफ़ न पढ़ी सघियो आहियां। यकीनन कुझु जेके पेज पढ़िया मुंहिंजे रूह खे एॾी राहत मिली वई त मुंहिंजो रहबर सिंध साईं जीएम सैद लतीफ़ सरकार ते एतिरो कुझु लिखियो आहे। मां सम्झां थो अॼु असां हुन रहबर सिंध साईं जीएम सैद जी धरती ते हलूं था जंहिंजो 117 जनम ॾींहुं आहे। पाण हर साल त हाज़िरी भरण हलंदा आहियूं, एतिरी ख़ुशी थींदी आहे। अॼु ही जेको काफ़िलो असांजो सिंध यूनाइटेड पार्टी जो कोरंगीअ तरफ़ां जेको आहे हले पियो ऐं जेके बि नौजवान हिन गाॾी में सफ़र में वेठा आहिनि, पाण ही सफ़र में हलूं पिया खैरनि सां पाण हुन धरतीअ ते पुॼंदासीं। असांजी सॼी धरती जेकी भूमि माता आहे, जेकी असांजी मिटी आहे, जंहिं मिटी मां असांजो वजूद ठहियो आहे ऐं हीउ वजूद बि वरी हुन मिटी सां ई मिलिजी वेंदो। असां जेकॾहिं तारीख़ में हुजूं न हुजूं हीउ लफ़्ज़ ऐं हीअ असां जेके रहबर सिंध साईं जीएम सैद ते जेको कुझु ॻाल्हायो आहे इहा बि हिकु तारीख़ आहे। वॾी महिरबानी। जीअं साईं जीएम सैद।